बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। प्रोग्राम व्यूज़ टाइम में अव्हांखे भली कार चऊं था। नाज़रीन, सिंध में बदस्तूर बोड मुतासिरनि जा हाल जेके आहिनि उहे बेहतर ख़राब थींदा पिया वञनि। बुख बदहाली जेका आहे उहा उन्हनि जे अहंजनि में इज़ाफ़ो करे रही आहे ऐं ख़ासि तौर ते वरी ज़िक्र कयूं त वबाई बीमारियूं जिन कर खंयो आहे उन्हनि बि बोड मुतासिरनि जा अहंज जेके आहिनि उहे वधाए छॾिया आहिनि। ऐं सिंध हुकूमत पारां हिन हवाले सां सिर्फ़ु बयानबाज़ी जेका आहे उहा हिन वक़्त ताईं बि कई पई वञे। सिंध हुकूमत कुझु मामलनि जो नोटिस ज़रूरु वरितो आहे, उनजो ज़िक्र ज़रूरी कंदासीं अॼोके प्रोग्राम में। ख़ासि तौर ते गुज़िरियल ॾींहुं टाइम न्यूज़ जे प्रोग्राम ओपिनियन विद अली काज़ी में सीनियर सहाफ़ी तजिया निगार अली काज़ी साहब जेका सलाह ॾिनी या अपील कई सिंध वासियुनि खे त तंदूर जेको आहे उहो कंहिं हिकु इलाइक़े में न पर बोड मुतासिर जेके बि इलाइक़ा आहिनि जिते जिते बंदनि ते माण्हू वेठल आहिनि, ख़ैमा आॾे वेठल आहिनि, जिन वटि सरकार नथी पहुची सघी, उते सरहदीअ वारा ऐं उतां जी इंतिज़ामिया जेका आहे बोड मुतासिरनि जे लाइ तंदूर लॻाइनि त निस्बतनि ख़र्चो जेको आहे उहो बि घटि थींदो ऐं सहूलियतूं जेके आहिनि उहे फौरी तौर ते बोड मुतासिरनि खे मिली सघंदियूं। इन ते सिंधवासी जेके आहिनि उहे अली काज़ी जो सॾु वरनाइण उन्हनि शुरू करे ॾिनो आहे। जोही, भानसैदाबाद, सेवण ऐं मुख़्तलिफ़ शहरनि में बोड मुतासिरनि जे लाइ तंदूर जेके आहिनि मुफ़्त मानी फ़राहम करण जा उहे लॻिया विया आहिनि। ऐं इन्हनि तंदूरनि जो वरी ॿियो फ़ाइदो इहो पियो आहे त जेके मुख़ैर हज़रात आहिनि, सरहदीअ वारा आहिनि, जिन खे पंहिंजे मारूरनि जो थोरो घणो ख़्यालु आहे, जेके दिलि में दर्द रखनि था, उहे माण्हू अॻिते अचणु शुरू थी विया आहिनि। उन्हनि माण्हुनि पारां अटे जूं जेके बोरियूं आहिनि उहे उन्हनि तंदूरनि ते पहुचाइणु शुरू कयूं वियूं आहिनि। उते भाॼी जेका आहे उहा बि पहुचाइणु शुरू कई वई आहे। हिकु त इहो मामिलो आहे। सिंधवासी जेके आहिनि उहे बि अली काज़ी साहिब जो सॾु वरनाइनि पिया ऐं इंतिज़ामिया जेका आहे उहा बि इन ते गौर करे रही आहे। ॿियो अव्हांखे यादि ॾियारियां त गुज़िरियल छंछर ते असां ॻाल्हि ॿोल कई हुई ऐं मुतालबो इहो कयो हुयो सिंध हुकूमत खां त कराचीअ में टेंट सिटी क़ाइमु करे उते बरसाति मुतासिर ऐं बोड मुतासिरनि खे छो न पियो तरसायो वञे। केरु रंडक बणियल आहे जो हुकूमत पारां इन मामले ते ध्यानु न पियो ॾिनो वञे। बोड मुतासिर जेके बंदनि ते पनाह वठी करे वेहण ते मजबूर आहिनि, बुख बदहाली जो शिकार आहिनि, उन्हनि खे जेकॾहिं कराची शहर में ख़ासि तौर ते मलीरिया ॿिनि इलाइक़नि में ख़ैमा बस्ती अॾे करे उन्हनि खे तरसायो वञे त इन में रुकावट या रंडक कहिड़ी आहे। जेके पैनलिस्ट आहिनि उन्हनि पारां पुरज़ोर इहो मुतालबो कयो वियो टाइम न्यूज़ इन प्लेटफॉर्म प्रोग्राम व्यूज़ टाइम ते। इन जो बि असांखे असरु जेको आहे उहो ॾिसण में आयो आहे। ऐं इतलात वारो सूबाई वज़ीर आहे, ट्रांसपोर्ट जो सूबाई वज़ीर ऐं रेन एमरजेंसी जे हवाले सां फोकल पर्सन जेके आहिनि शर्जी ॾिना मेमन साहब, उन्हनि अॼु प्रेस कॉन्फ्रेंस दौरान ऐलान कयो आहे त कराची जे बलीर वारे इलाइक़े में असां ख़ैमा बस्ती ठाहिणु शुरू करे छॾी आहे। उन्हनि इहो बि चयो त ख़ैमा जेके आहिनि उहे अॼु खां लॻणु शुरू थी विया आहिनि। त इअं खणी चइजे त जीअं चवंदा आहिनि न, मीडिया जेका आहे उहा हिकिड़ो अहम थंभ आहे सोसाइटीअ जो, कंहिं बि मुल्क जो। त टाइम न्यूज़ जे तवसुस सां जेके मुतालबा कया पिया वञनि, जेका ॻाल्हि ॿोल थिए पई, उन ते न रुॻो सिंधवासी ध्यानु ॾियनि पिया, अमल कनि पिया, पर इंतिज़ामिया बि उहो सॾु वरनाए पई, उन ते गौर फ़िकुर ज़रूरु करे पई। इन मामले ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। पैनलिस्ट जेके आहिनि उन्हनि जो तारुफ़ बि असां कराईंदो हलां। सीनियर तजिया निगार आहिनि नसीब मेमन साहब, जेके छंछर ॾींहुं बि असां सां गॾु हुआ, डॉक्टर अयूब शेख साहब, प्रोफेसर इनाम भट्टी साहब, डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब, इदरीस लिगारी साहब। डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब, अव्हां खां शुरूआत कयूं पिया हज़र प्रोग्राम जी। गुज़िरियल ओपिनियन विद अली काज़ी में अली साहब जेको आहे मुतालबो कयो जंहिंजो सिंध वासियुनि पारां भरपूर जेको आहे उनखे मोट ॾिनी पई वञे, तंदूर लॻाइणु शुरू कया विया आहिनि ऐं उतां मुस्तहिक जेके आहिनि असुल जेके बोड मुतासिर उन्हनि खे खाधो पीतो मुफ़्त मानी फ़राहम कई पई वञे। जेको कमु सिंध हुकूमत खे करणु खपे उहो हाणे आम माण्हू कनि पिया। सिविल सोसाइटी जेका आहे उहा अॻिते वधी आहे ऐं पंहिंजो कमु करे पई। सर, मां सम्झां थो इहा ॾाढी अहम ॻाल्हि अली काज़ी साहिब कई आहे। ऐं हुकूमत जेकॾहिं हुकूमत जा पंहिंजा जेके माहिर आहिनि आबपाशी जा ऐं डिज़ास्टर मैनेजमेंट जा, उहे फेल थी चुका आहिनि, इहा ॻाल्हि मञणु घुरिजे। त हाणे जेके ॼाणा वेणा माण्हू आहिनि सिंध जा, उन्हनि जी ॻाल्हि ॿुधणु घुरिजे, उन ते उन्हनि खे अमल करणु घुरिजे, तॾहिं काफ़ी बहितर थींदो। छो त असां ॾिसूं था त हुकूमत वटि न त स्टेटिस्टिक्स सही आहे, न हुकूमत वटि अंग अखर सही आहिनि माण्हुनि जा, न माण्हुनि जे वेन्यू बाबति हुकूमत खे ख़बर आहे। यानी ख़बर हूंदे बि उहे उन ख़बर जो को अंदाज़ो नथा ॾियनि, उन बाबति का मैनेजमेंट नथा ॾेखारनि। त उन ते इहा कॉल जेका आहे अली काज़ी साहिब ॾिनी आहे। ऐं अली काज़ी साहिब जो हिकिड़ो रहियो आहे, तव्हांखे ख़बर आहे त जीअं कल्चरल डे खां वठी माण्हू हुनजो ॿुधंदा आहिनि ॾाढो, त उन करे ॾाढी सुठी ॻाल्हि आहे त शहरनि जेके आहिनि पंहिंजी मदद करणु शुरू कई आहे पंहिंजे शहर जे माण्हुनि। इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। पर इन सॼे में हुकूमत जी जेका आहे भरियूं ज़िम्मा थियणु, इहो नज़र नथो अचे, इहो मुमकिन न आहे। इन करे हुकूमत खे अकाउंटेबल आहे। हुकूमत खे सभिनी जा जवाब अॼु न सुभाणे ॾियणा पवंदा। अॼु 15 ॾींहं थी चुका आहिनि। 15 ॾींहंनि में
सिंध हुकूमत किथे आहे नज़र न पई अचे, हर शइ हिते प्राइवेट थी रही आहे, एवरीथिंग। कुझु नंढड़ा पॉकेट्स ठाहिया अथनि, जिन पॉकेट्स जेकॾहिं सॼो बोर्ड जो जेकॾहिं वॉल्यूम कढिजे जी त केतिरा माण्हू डिवास्टेट थिया आहिनि, त उन्हनि जो जेको 1 खां 2% वधि में वधि 5% थींदा जेके हुकूमत जी सार संभाल या उन में अची सघनि था। न त ॿी सूरत में जेका बि हेल्प अचे थी, हिकिड़ा माण्हुनि जंहिंजे का बि मदद न मिली आहे, न राशन मिलियो आहे, न उन्हनि खे टेंट मिलिया आहिनि, न उन्हनि खे ॿी का ॻाल्हि मिली आहे। यानी हे मिज़री जो ॿियो फेज़ आहे। जी मिज़री जो पहिरियों फेज़ माण्हुनि जो उहो जॾहिं ॿोॾ आई ऐं माण्हुनि खे इवेक्यूएट न पियो कयो वञे, मिज़री जो उहो बि न कयूं, माण्हू जीअं तीअं करे पंहिंजा बचा झाकणी पहुता किथे, हे ख़ामोश रहिया, सभु डिप्टी कमिश्नर हलिया विया, सभु मुख़्तियारकार हलिया विया, सभु जेके इदारा हलिया विया, लाइव स्टॉक वारा न आया, हुननि जीअं तीअं कयो। ॿियो फेज़ इहो आहे त हाणे माण्हू बुख मरी रहिया आहिनि ऐं तव्हां अञा ताईं गाइब हो। कहिड़ो वॾो प्रॉब्लम आहे, तव्हां हिन वक़्तु ADP जेका आहे सिंध जी, जी उन सॼे जा रिसोर्सिस मोड़े छॾिया आहिनि, तव्हांखे ॿिया रिसोर्स मिली रहिया आहिनि, तव्हां इहो प्लान करण में नाकाम आहियो। यूनिवर्सिटियुनि जा वठो माण्हू, तव्हां वटि माण्हू थींदो छा आहे? नॉर्मल हालतुनि में या अॼोकियुनि हालतुनि में थोरो मां तव्हांखे फ़र्क़ु ॿुधायां। इलेक्शन थींदी आहे, इलेक्शन अनयूजुअल हालत आहे। इलेक्शन में तव्हां सभिनी माण्हुनि जूं ड्यूटियूं वठंदा आहियो, तव्हां इलेक्शन में इहो चवंदा आहियो त सभई माण्हू हिन ड्यूटी लाइ पाबंद आहिनि, ड्यूटियूं मटिबियूं न आहिनि, बीमारियूं न मटिबियूं आहिनि। असां हाणे काफ़ी बीमार ख़वातीन बीमार लॻियूं, जजनि खे चवणो न छॾींदासीं, बाबा ड्यूटी सभु खे करणी आहे, इलेक्शन ड्यूटी आहे। छा उहो सॼु कुझु हिते न थी सघे? जी हिते करण में कहिड़ो प्रॉब्लम आहे सिंध गवर्नमेंट खे? तव्हां आणियो, तव्हां सभिनी माण्हू ड्यूटियूं वणो, तव्हां क्लस्टर ठाहियो, तव्हां इहा कहिड़ी ॻाल्हि आहे जेका मां सम्झायां थो ऐं वज़ीर आला मुराद अली शाह साहिब खे सम्झ नथी अचे? बिल्कुलु इहा कहिड़ी ॻाल्हि आहे जेका ॿियनि खे सम्झ में नथी पई अचे? बिल्कुलु सम्झ में अचे थी पई, पर मुजुर्माना ख़ामोशी आहे, रिसोर्सिस एलोकेट न पिया कनि। इन करे मां सम्झां थो त अॼु या सुभाणे हिननि खे जवाबदार थियणो आहे ऐं इहो क्राइम थींदे सभु ॾिसूं पिया, सॼी दुनिया ॾिसे पई। फोटो सेशन मां कमु न थींदो। जी ठीकु आहे डॉक्टर रफ़ीक अहमद चांडू साहब। डॉक्टर अयूब शेख साहब, अव्हांखे वेलकम चऊं पिया प्रोग्राम में। सर, अव्हां सैटरडे वारे प्रोग्राम में असां सां गॾु हुआ ऐं कलेक्टिव हिकिड़ो मुतालबो कयो वियो हो असां इन व्यूज़ टाइम प्रोग्राम जे प्लेटफॉर्म तां, त सिंध हुकूमत जेका आहे उहा सिंधवासी जेके ॿोॾ मुतासिर आहिनि उन्हनि खे कराचीअ में टेंट सिटी अॾे करे उते आबाद छो नथी करे। ऐं इहा इएं खणी चइजे त पॉज़िटिव साइन आहे जो अॼु शर्जील इनाम मेमन साहब प्रेस कॉन्फ्रेंस दौरान ज़िक्र कयो आहे त कराचीअ जे बलीर वारे इलाइक़े में असां टेंट सिटी ठाहियूं पिया ऐं ख़ैमा जेके आहिनि उहे अॼु खां लॻणु शुरू थी विया आहिनि। छंछरु ॾींहुं असां इहो मुतालबो कयो, अवां मुतालबो कयो, प्रोफेसर इनाम भट्टी साहब, इदरीस लिगारी साहब ऐं नसीर मेमन साहब पारां इहो मुतालबो साम्हूं आयो। जमील अहमद ख़ान साहब असां सां छंछरु ते हिन पैनल में गॾु हुआ। गुज़िरियल ॾींहुं वरी ओपिनियन विद अली काज़ी में सीनियर तर्जनिगार अली काज़ी साहब बि हिकु सलाह ॾिनी ऐं डिमांड कई त ॿोॾ मुतासिर इलाइक़नि में तंदूर जेके आहिनि उहे लॻाइणु घुरिजनि, जंहिंसां उन्हनि मुतासिरनि खे जेकॾहिं रुखी सुखी मानी जेका आहे उहा बि ॿ वेला मिली त इन सां बि उन्हनि जा अहंज उहे दूरि थी सघंदा। मीडिया जेका आहे पंहिंजो किरदारु अदा करे पई, उनजो ख़ातिर ख़्वाह पॉज़िटिव रिस्पॉन्स बि मिले पियो। इंतिज़ामिया अञा ताईं उन जेतिरो कमु न पई करे जेतिरो उनखे करणु खपे। डॉक्टर अयूब शेख साहब। महताब महिरबानी ऐं सिंध गवर्नमेंट जी बि महिरबानी, जेकॾहिं हू टेंट सिटी ठाहिनि था मलीर में या ॿियनि ज़िलनि में, ऐं बहितर ॻाल्हि आहे। मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु इहो आहे त टेंट सिटी जो मतिलबु आहे त हिकिड़ो आरज़ी शहर उन्हनि खे ॾियणो आहे, जंहिंमें हेल्थ खां सवाइ, खाधे खां सवाइ, सैनिटेशन ऐं बाक़ी जेके ज़रूरतूं आहिनि इंसान जूं उहे सभु पूरियूं करण जा मुकमिल इंतिज़ाम हुजणु खपनि। रुॻो तव्हां 1000, 2000, 10,000 टेंट उभा करे बीहो, उहो को टेंट सिटी न आहे जी। पर सिंध सरकार जेकॾहिं इहा नियत कई आहे ऐं मलीर जे पासे इहो टेंट सिटी खोड़णु शुरू कयो अथऊं त इहा ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। ऐं माण्हुनि खे ख़ुदि बराबरि उन्हनि जी न रुॻो रजिस्ट्रेशन थिए, पर जेके माण्हू हिन बरसाति में सटिया आहिनि ऐं जिन जो उही वाही को बि कोन्हे, जेके बंधनि ते वेठा आहिनि, रोडनि जे किनारनि ते वेठा आहिनि, उन्हनि खे ॾाके ॾाके हिते अचे शिफ्ट कयो वञे। ऐं उन सां बहितरी इहा थींदी त जिन हंधनि ते इहे माण्हू वेठा आहिनि, इहो प्रेशर ऐं दबाव जेको सरकार ते आहे उहो उते घटिजी वेंदो ऐं हिते सरकार खे कराची शहर हुजण जे करे इंतिज़ाम करण में बहितरी ऐं सहूलियत थींदी। इन जो ॾाढो सुठो फ़ाइदो बि थींदो, नतीजो बि सुठो निकिरंदो ऐं इहा ॻाल्हि तमामु सुठी आहे। इहा ॻाल्हि
महीनो अवल थियणु खपे या महीनो पोइ थी आहे, पर ठीकु आहे। ऐं टेंट सिटी जेको लॻे थो त उहो पंहिंजे पूरनि घुर्जुनि समेत उहो बिल्कुलु लॻाइजे। ऐं शर्जील इनाम मेवण साहब जेका ॻाल्हि कई आहे त सुभाणे ऐं परीहं ताईं ख़बर बि पइजी वेंदी त उन टेंट सिटीअ में जेके घुर्जूं आहिनि माण्हुनि जूं उहे उन नमूने पूरियूं थी वयूं या न। ख़ुदि असां सभु उनजी निशानदेही बि करे सघंदासीं, उनजो जेको आहे उहो फ़ाइदो थींदो, नुक़सानु को बि न थींदो। ठीकु आहे डॉक्टर अयूब शेख साहब, वापसि सवाल अचूं था तव्हां खां इहो बि सम्झण जी कोशिशि कंदासीं त टेंट सिटी जेको आर्ज़ी तौर ते शहर अॾे सघिबो, उन में बुनियादी सहूलियतूं हुकूमत खे फौरी तौर ते कहिड़ियूं ॾियणु घुरिजनि या कहिड़ियूं कहिड़ियूं सहूलियतूं उते मौजूदु हुजणु खपनि। प्रोफेसर इनाम भट्टी साहब, अवां अचूं था सर, अवां बि उन ॾींहुं असां सां गॾु हुयो, अवां जो बि मुतालबो हुयो, असांजो कलेक्टिव मुतालबो हो त कराचीअ में ॿोॾि मुतासिरनि खे सिंध हुकूमत छो न पई तरसाए ख़ैमा बस्ती अॾे करे। उन मुतालबे खे जेको आहे सिंध हुकूमत मान ॾिनो आहे, जीअं डॉक्टर साहिबु चयो त इहा वॾी महिरबानी सिंध हुकूमत जी। अवांजो छा चवणु आहे हाणे त जॾहिं मुतालबे ते अमल दरामद थियणु शुरू थी वियो आहे त ख़ैमा बस्ती बेसिकली हुजणु छा खपे, उन्हनि में कहिड़ियूं कहिड़ियूं सहूलियतूं ॿोॾि मुतासिरनि खे सिंध हुकूमत ॾिए जो उन्हनि जा अहंज दूर थियनि। डॉक्टर अयूब शेख साहब, जीअं त रुॻो ख़ैमा अॾणी ख़ैमा बस्ती न आहे न त बसि ईअं तव्हां तरपाल हणी करे उते ॿोॾि मुतासिरनि खे तरसायो। महताब महिरबानी, कल्ह या टियों ॾींहं जी शायदि वीडियो आई पए मीरपुर ख़ास जे पासे ॾांहुं, उते के टेंट में माण्हू रहियल हुया ऐं उते वरी बरसात ऐं हवाऊं जॾहिं तेज़ी सां शुरू थियूं त उन्हनि जा सभु खेमा ॿेमा पटिजी विया ऐं माण्हू अञा वधीक जेके आहिनि उहे तकलीफ़ जो शिकार थिया। जी ख़ुदि करे त जेको ही खेमा बस्ती अॾनि था, जेको टेंट सिटी ठाहींदा, उहो उन इंटरनेशनल स्टैंडर्ड जो हुजे। सादो रुगो मिसाल तव्हांखे हिन जो इहो ॾियां त आलमी तौर ते जॾहिं बि किथे बि वॾा डिज़ास्टर ईंदा आहिनि, जंहिंमें ख़ासि करे अर्थक्वेक जॾहिं अचे थो या USA में जेके हीअ टॉर्नाडोज़ वग़ैरह अचनि था, त उन वक़्तु उहो जेको हिकिड़ो आर्ज़ी टेंट सिटी हूंदो आहे, उहो सम्झो त हिकिड़ो मुकमिल शहर हूंदो आहे, पर जेको फोल्डेड हूंदो आहे, माना हिकिड़ो उहो आर्ज़ी तौर ते अची करे घर लॻी वेंदा आहिनि ऐं उहो घर उन्हनि जा उन टेंट जाई हूंदा आहिनि पर मज़बूत हूंदा आहिनि, जंहिंमें माण्हू पंहिंजे हर लिहाज़ खां अंदरि महफ़ूज़ हूंदो आहे। ऐं उहे टेंट जेके आहिनि, मूंखे अंदाज़ो आहे त हिननि खे जेके आलमी इमदाद मिली आहे, जंहिंमें ख़ासि करे UN ऐं US एड ऐं UK एड ऐं ऑस्ट्रेलियन एड जॾहिं ऐं जाइका जॾहिं हिन क़िस्म जी इमदाद कंदी आहे त उहे उन्हनि जा इंटरनेशनल स्टैंडर्ड जाई टेंट हूंदा आहिनि। ही जेके हिते पाण लोकल ही तरपाल वठी करे उनखे त्रिकुंडी कोठी ठाहे ऐं विच में ॿ लकड़ा ॾेई करे जेको टेंट ठाहिनि था, इन क़िस्म जा न हूंदा आहिनि। यकीनी तौर ते उमेद आहे त उहे हूंदा। ऐं उन सां गॾो गॾु इहा बि उमेद था कयूं त सिंध सरकार वाकई में उहो टेंट सिटी क़ाइमु करे ऐं उनखे पंहिंजे सरकारी निगरानीअ में सभिनी उन्हनि सरकारी सहूलियतुनि सां गॾु हलाईंदी। ईअं बिल्कुलु न हूंदो जीअं कुझु ॾींहं अॻु में हिकिड़ी टंडे जाम जे पासे में जेका टेंट सिटी जी वीडियो वायरल थी, जंहिंमें ॾींहं जे टाइम ते ॾेखारियो पिए त सभु माण्हू आहिनि ऐं राति जे टाइम ते जंहिं महिल उते पहुता त कारी वारा कख हुया ऐं रुॻो टेंट लॻा पिया। ऐं उन जे लाइ बि चवनि था त उहे साॻे ई जंहिंजे हींअर निगरानी में कराची में टेंट लॻनि था, उहे टेंट बि उन जी निगरानी में लॻियल हुया। उमेद इहा था कयूं त उन टेंट सिटीअ में हिकिड़ो टेंट स्कूल बि हूंदो, अस्पताल बि हूंदी जंहिंमें सभु सहूलियतूं हूंदियूं ऐं खाद खोराक जो बंदोबस्त बि सरकार जे तरफ़ां इज़त ऐं फज़ीलत सां मुहैया कयो वेंदो। ईअं न हूंदो त सिर्फ़ु तव्हां उन्हनि माण्हुनि खे उते पहुचाए ऐं बेगार कैंपूं बणाए ऐं पोइ उन्हनि खे उते तव्हां बेवाहो छॾे ॾियो। कराची जहिड़े शहर में जेकॾहिं कोई माण्हू पंहिंजा नंग अंग वठी अची करे उते रहे थो त उनजी जेकॾहिं वाहुर न थींदी, परघोर न थींदी, त उहे माण्हू वधीक मायूस थींदा ऐं न रुॻो मायूस थींदा, मुमकिनात उन में केतिरियूं ई के ख़तरियूं बि पैदा थियनि ऐं उन्हनि सभिनी खे मुनज़िम तरीक़े सां सिर्फ़ु सरकार ई मुंहुं ॾेई सघे थी। हिते त तव्हां ॾिसो न, हालत इहा आहे त सादो जेके ही कैंपूं नंढियूं नंढियूं लॻनि थियूं, उन में सरकार खे हिन वक़्तु इहो बि ज़हन में कोन आयो त भला उते ॿियो न त ॿिनि वेलनि जी मानी जे लाइ तंदूर बि लॻाए सघजनि। ऐं इहो बि जॾहिं प्राइवेट बुनियादनि ते थियो, अली काज़ी चयो, शौकत मेमन जेको आहे सो न्यूज़ ब्रेक कई जाम शोरे मां कोटड़ी मां, ऐं पोइ उन खां पोइ उन ते इहे सभु शयूं थियूं त जॾहिं आम प्राइवेट तौर ते कोई जेकॾहिं तंदूर लॻाए थो त मुख़ैर माण्हू अटे जा थेला बि पहुचाइनि था, ॿ वेला मानी बि पचे थी ऐं माण्हुनि खे उहा मिले थी। सरकार जंहिं वटि सभु वसीला आहिनि
जंहिं वटि डिस्ट्रिक्ट जी सॼी मशीनरी आहे, सॼा पैसा आहिनि, ऐं उहे चाहिनि त रुॻो ऐलान करे उन्हनि वस वारनि खे पाबंद करे सघनि था। बिल्कुलु इहे ठीकु जी साॻियाई जेके इहे वस वारा सरहदी वारा माण्हू आहिनि, जॾहिं उन ते पंहिंजूं ज़ाती दावतूं ऐं पार्टियूं रखाइण जे लाइ सरकारी मशीनरी उन्हनि ते अप्रोच कंदी आहे, त उहे हिकिड़ी राति जा करोड़े रुपयनि जा ख़र्चा बि करण जे लाइ तयारु हूंदा आहिनि। पर सिर्फ़ु फ़र्क़ु इहो हूंदो आहे त उन राति जी महफ़िल ऐं दावत में को साहिब मौसूफ़ अहिड़ो पहुचणो हूंदो आहे जंहिंजे सुभाणे सही सां संदन को फाइल, संदन को ज़ाती कमु को एतिरो उन मालियत खां वधीक जो थी सघंदो आहे। पर ही वीचारा ग़रीब माण्हू आहिनि, हिननि जो को बि अहिड़ो वस कोन्हे जो सुभाणे हू कंहिंजी का अहिड़ी मदद करे सघनि। त इहा सभु शइ त सरकार करे सघे थी, पर सरकार जी नीयत हुजे, सरकार जी वाकई में जेकॾहिं उहा विल हुजे। ऐं आउं सम्झां थो कराची में जेकॾहिं ही टेंट सिटी क़ाइमु कनि था त घटि में घटि 50,000 माण्हुनि जो हिकिड़ो नंढो शहर ठहणु खपे। ऐं उन 50,000 जे शहर में जीअं हिकिड़ी आबादीअ ते पुलिस, रेवेन्यू डिपार्टमेंट, मेडिकल, हेल्थ, एजुकेशन सभई डिपार्टमेंट्स जेके हूंदा आहिनि उहे उन एरिया जा उते मुतहरिक नज़र अचणु खपनि। उहो आरज़ी टेंट सिटी जो मुख़्तियारकार बि थियणु खपे, उन जो AC बि थियणु खपे, उन जो DHO बि थियणु खपे, उन जो एजुकेशन जो ऑफिसर बि थियणु खपे। जी इहा ज़िमेवारी हुजे त हू पंहिंजे लाॻापियल इदारे जे तरफ़ां, खाते जे तरफ़ां उहो पंहिंजो हक़ अदा कंदा ऐं सरकारी बुनियादनि ते माण्हुनि खे उहे सभु सहूलियतूं फराहम कंदा। ठीकु आहे प्रोफेसर इनाम भट्टी साहब। इदरीस अली क़ारी साहब ॿुधो पिया सर? जी बिल्कुलु जी बिल्कुलु। इदरीस साहब अवां बि गॾु हुयो असां सां छंछर वारे पैनल में, ऐं ॿ ॻाल्हियूं जेके आहिनि उहे इम्पॉर्टेंट थियूं आहिनि। त हिकु त अली क़ादी साहब जो सॾु सिविल सोसाइटी पारां वरनाइण शुरू कयो वियो आहे, तमदूर जेके आहिनि मुफ़्त मानी जा उहे लॻिया विया आहिनि मुख़्तलिफ़ शहरनि में, ऐं वरी सरहदीअ वारा जेके आहिनि उते अटे जा थेला जेके आहिनि उहे बि मुफ़्त में पहुचाइनि पिया। ॿियो वरी छंछर ॾींहुं असां जेको मुतालबो कयो ख़ैमा बस्ती कराचीअ में लॻाइण जी, उन ते बि अमलदार अहमद सिंध हुकूमत पारां शुरू कयो वियो आहे। मतिलबु चवण जो इहो त टाइम न्यूज़ असां अवां बहसियत हिकु ओपिनियन मेकर जी असां पंहिंजो कमु कयूं पिया, सरहदीअ वारा ऐं सिविल सोसाइटी बि कमु करे पई। हुकूमत जेका आहे उहा कुझु असांखे सुस्त नज़र अचे पई। हुकूमत खे अञा छा करणु खपे, ऐं असां वरी इन प्लेटफॉर्म तां हुकूमत खे कहिड़ी सलाह ॾियूं त उनखे इन लाइन ऑफ एक्शन में कमु करणु खपे त जीअं जेके बोर्ड मुतासिर आहिनि उन्हनि जा अहंज दूर थी सघनि। महिरबानी मेहताब अली साहब। सभ खां पहिरीं त अली क़ादी साहब जेको माना ऐलान कयो आहे ऐं सभिनी खे दावत ॾिनी आहे त हिन जेको दुख वारे टाइम में वक़्त बारे में जिते जिते माण्हू जेको कंहिं बि कोड मुतासिर जी सैलाब मुतासिर जी मदद करे सघे थो, खिमा आणे सघे थो, त उहा उनखे ज़रूरु करे। ऐं मुंहिंजे ख़्याल में अली साहब इन खां अॻु में बि केतिरनि माण्हुनि जे पंजाबाद में थ्रू आउट सिंध में उन्हनि मुख़्तलिफ़ वक़्तनि ते बोर्ड मुतासिर नज़र जी मदद कई आहे, जेको इंतिहाई सारा जेको आहे। जीअं ॾाढी डॉक्टर हिन जेका रफ़ी चंद साहब ॻाल्हि कई त ॼण 5 सैकड़ो ताईं त हुकूमत पहुती आहे, बाक़ी ॼण माण्हू बेयार मददगार आहिनि ऐं उन्हनि जी जेका मदद कई वञे पई उहे जेके मुख्य हज़रात आहिनि, सिविल सोसाइटी आहे, ॿिया जेके ज़ाती हैसियत में काशलू साहब आहे, ॿिया माण्हू जेके आहिनि प्रकाश वग़ैरह में, त उहे उते कमु कनि पिया। हाणे अचूं था शकील मेमन साहब जी। ज़ाहिर आहे हुकूमत ॾिस में जेको बि क़दम खणंदी असां उनजी तारीफ़ कंदासीं ऐं उनखे साराहींदासीं। पर हिकिड़ी ॻाल्हि नोट करण जहिड़ी आहे न त ही हुकूमत का पहिरियों दफ़ो न आई आहे जेका इक़्तिदार में हाणे अची वई आहे, ऐं पहिरियों दफ़ो हू बोर्ड खे मुंहुं ॾिए पई। 2010 में जॾहिं बोर्ड आई, वॾी बोर्ड आई, उन बोर्ड में बि असांजी ही हुकूमत मौजूदु हुई। हाणे जंहिं वटि हिकिड़ो वॾो एक्सपीरियंस, हिकिड़ो वॾो तजुर्बो, त हाणे जेको 20 ॾींहं 25 ॾींहं खां पोइ ऐलान करण असां टेंट सिटी लॻाईंदासीं, त मुंहिंजे ख़्याल में ही वॾी हिकिड़ी ग़लत आहे, हिकिड़ी वॾी मतिलबु जेका शइ 20 ॾींहं 25 ॾींहं अॻु में थियणु खपंदी, महीनो अॻु में थियणु खपंदी, उहा महीनो लेट पई थिए। त इन मां असांजी हुकूमत जी जेका मतिलबु लॻे थी त उहा केतिरे क़दुरु तयारी आहे। तंहिंखां पोइ सुवाल ही आहिनि, भला जिन कैंपनि ते हिन जेके साइंस कैंपूं क़ाइमु कयूं आहिनि उन्हनि ते जेको खाद, खुराक, दवाऊं, औरतुनि जा मसइला, डॉक्टराणियूं ऐं ॿियूं केतिरियूं शयूं जेका रिपोर्टूं थियूं आहिनि, हाल वाल मिलिया आहिनि, फोटूं थियूं आहिनि, उन ते बि ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। हीअ ॾिसो तव्हां हिकु सिटी आहे, सिटी क़ाइमु करण सां ॿिनि माण्हुनि खे कैंपनि में रहण सां, कुझु माण्हुनि खे रहण सां इहो मसइले जो हल न आहे। पूरी रियासत ई हिकिड़ी रियासत आहे, हिकिड़ी हुकूमत आहे जंहिं वटि सभु वसीला मौजूदु आहिनि, सभु कुझु करे सघे थी, त उहा उनखे करणु घुरिजे। हाणे ॿी शइ ॾिसो, हिकिड़े पासे हुकूमत आहे, ॿिए पासे असां वटि जाली कैंपूं नज़र अचनि पियूं, माना जाली कैंपूं
मतिलबु ॾींहं जो जेके इलाइक़ा ॿुॾा कोन आहिनि, जेके इलाइक़ा सैलाब हेठि कोन आया आहिनि, उते जाली कैंपूं हणी पंहिंजा हारी जी टंडे जाम जो ज़िक्र तक जे ज़िक्र थियो आहे जाम जी 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 त जाली कैंपूं हणी ऐं माण्हुनि खे विहारे माना ॼण त मख़सूस माण्हुनि खे जेका मुल्की ऐं आलिमदा बि ऐं जेके माण्हू जा मुस्तहिक न आहिनि उन्हनि खे माना ॼण त उन ग़रीबनि जी ऐं ॿोॾ अस्पतालनि जी इमदाद ते धाड़ो हुयो वञे ॿी सूरत में। तंहिंजे करे हुकूमत खे इन मामलनि ते इनिशिएटिव वठणु खपनि, जिते बि कोई जाली ऐं फराडी कैंपूं आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे उनखे ॿधे आवाम ॾाढो पधिरो कयो वञे, तंहिंजे करे उन ते बि ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे। ठीकु आहे इदरीस लिगारी साहब। डॉक्टर अयूब शेख साहब, प्रोफेसर इनाम भट्टी साहब ॾाढी ख़ूबसूरत हिकिड़ी तस्वीर मंज़रकशी चऊं या सिनारियो पेश कयो आहे त ख़ैमा बस्ती टेंट सिटी जेको आहे उहो बेसिकली थियणु कीअं खपे, अस्पताल बि हुजे, बेसिक हेल्थ यूनिट, उते स्कूल बि हुजे, उते थाणो बि हुजे, रेवेन्यू अमलदार बि मौजूदु हुजनि। उसर मुल्कनि में बि ईअं ई थींदो आहे जेकॾहिं उते का तबाही अचे, को डिज़ास्टर अचे ऐं टेंट सिटी क़ाइमु थिए त उहा टेंट सिटी कीअं हूंदी आहे? सिंध हुकूमत खे टेंट सिटी में कहिड़ियूं कहिड़ियूं सहूलियतूं फराहम करणु खपनि सर? महताब दुनिया में ख़ासि करे अक़वाम मुतहिदा जेको आहे उहो हिकिड़ा स्टैंडर्ड तय कया आहिनि टेंट सिटी जे लाइ। मिसाल मां तव्हांखे शुरू खां वठी ॿुधायां जी त हिकिड़ो टेंट तव्हां खणो, उहो कंहिं बि माना में 3 मीटरनि खां ऊचाई में घटि न हुजे। नंबर 2, उन में 6 माण्हुनि खां वधीक माण्हू न वेहनि। नंबर 3, उन टेंट जी जेका ड्रैग वेकर आहे उहा घटि में घटि 45 स्क्वायर मीटर हुजे। हिकु टेंट ऐं ॿिए टेंट जे विच में 6 मीटरनि जी विथी हुजे। जेके बि तव्हां 50,000 माण्हू रहायो था या इन निस्बत ऐं शरह सां 10,000 माण्हू था रहायो, 5,000 माण्हू था रहायो, त तव्हांखे 6,000 माण्हुनि जे लाइ 1000 टेंट खपंदा। उन 1000 टेंट जे लाइ तव्हांखे 3 सेंटर ठाहिणा पवंदा। हिकिड़ो सेंटर तव्हांखे हेल्थ लाइ ठाहिणो पवंदो, हिकिड़ो सेंटर फूड लाइ ठाहिणो पवंदो, हिकिड़ो सेंटर तव्हांखे सैनिटेशन जे लाइ ठाहिणो पवंदो। 10 माण्हुनि ते हाजत पूरी करण जे लाइ जेके लेट्रिन ठाहिणा आहिनि, फी 10 माण्हुनि ते हिकु लेट्रिन ठाहिणो पवंदो। उन जी एरिया अलॻि हूंदी, मानी खाइण जी एरिया धार हूंदी, क्लिनिक बेसिक हेल्थ या अस्पताल जी जेका एरिया आहे उहा बिल्कुलु धार हूंदी। ऐं सुबुह ऐं शाम जो इन शइ जो इंतज़ाम कबो त जीअं त इहे सभु माण्हू बरसाति या ॿोॾ जा सतायल हूंदा त पाण सां गॾु बीमारियूं खणी आया हूंदा, हिकिड़ो टेंट ॿिए खे बीमारी ॾिए उन खां बचाव जे लाइ सुबुह ऐं शाम स्प्रे करिणो पवंदो। ऐं ख़ासि तौर ते मलेरिया ऐं चमड़ीअ जूं जेके बीमारियूं आहिनि उन्हनि जे बचाव जे लाइ ख़ुशूसी उपाय जेके आहिनि उहे वठणा पवंदा। गाइनी ऐं मेडिकल फिजिशियन मर्द ऐं औरत उहे हर वक़्तु उते सुबुह खां वठी राति ताईं रहणु खपनि, हुजणु खपनि। हाणे जॾहिं इहे तव्हां अस्पताल जा, खाधे जा, सैनिटेशन जा ऐं टेंटनि जा अलॻि अलॻि यूनिट क़ाइमु कंदव त तव्हांखे हिकिड़ी इम्पॉर्टेंट ॻाल्हि तो तव्हांखे ॿुधायां जेका सिंध लाइ ज़रूरी आहे। जेका कराची शहर में तव्हां जॾहिं टेंट सिटी था ठाहियो, ख़ुदि शर्जील इनाम मेमन साहिबु उन ते गौर करे त मज़दूरी मानी करण वारा, सफ़ाई करण वारा, ख़ुदि उन्हनि टेंटनि जा माण्हू उहे उन्हनि खे रोज़गार ते लॻायो, उन्हनि खे बुख जी चक ते न हिरायो, उनखे पिनण ते न हिरायो, उनखे वांदो वेही मानीअ जे इंतज़ार ते न हिरायो, बल्कि समूरी जेका बि महिनत कनि था माण्हू, अमां ॿाहिरों माण्हू वठी अचो उन खां बहितर आहे त उन टेंट सिटी जा जेके नौजवान छोकिरा ऐं छोकिरियूं आहिनि उन्हनि खां उहा मदद वठो, उन्हनि खे उहे पैसा ॾियो। उन्हनि ख़र्च तव्हांजो हूअं बि आउटसोर्स कंदव त बि पैसा ॾींदव, उन खां बहितर आहे त टेंट जे अंदरि माण्हू उहे उन्हनि सां वॾे में वॾो जेको नफ़सियाती फ़ाइदो थींदो न उहो ई थींदो त को बि माण्हू पिन जे टुकर वारी जेका नफ़सियात आहे उन खां आज़ादु हूंदो ऐं पंहिंजी महिनत करे ऐं सॼे टेंट सिटी खे पालण जो जेको हुनर आहे सिखंदो। इहा ख़ुदि उन 50,000, 40,000, 10,000, 6,000 माण्हुनि जे लाइ तरबियत बि हूंदी ऐं उन तरबियत खे वधीक कंसालिडेट करण जे लाइ
तव्हांखे प्राइमरी ऐं हाई स्कूल लेवल जो हिकिड़ो स्कूल बि ॾियणो पवंदो, जेको सुबुह खां वठी शाम ताईं ॿारनि खे एक्टिव बि रखे ऐं ॿारनि खे नए ज़माने जूं ॻाल्हियूं बि ॿुधाए ऐं मुसीबतनि सां मुंहुं ॾियण लाइ जेको समाजी तरीक़ा आहिनि उहे सम्झे। ठीकु आहे डॉक्टर अयूब शेख साहब, एॾियूं ज़बरदस्त फैसिलिटीज़ जेके मां ॿुधाया पिया ख़ैमा बस्ती में हुजणु खपनि, त आम जेके पका शहर हूंदा आहिनि, इलाइक़ा हूंदा आहिनि, उन्हनि में बि हुकूमत एॾियूं सहूलियतूं फ़राहम न कंदी आहे, त हुकूमत जे लाइ इहो वॾो चैलेंज थी वेंदो ख़ैमा बस्ती जेको आरज़ी शहर हुजे उन में अहिड़े क़िस्म जूं सहूलियतूं ॾे। डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब खां पुछूं था। हाणे छा आहे त सिंध गवर्नमेंट या पाकिस्तान गवर्नमेंट अक़वाम मुतहिदा सां ॻंढियल आहे न, ऐं जीअं साईं मुराद अली शाह चयो असांखे पैसा न ॾियो, काइंड में असांजी तव्हां मदद कयो। काइंड में मदद करण लाइ इहे सभु शयूं जेके आहिनि न, उहे जेकॾहिं हिकु दफ़ो अवेलेबल करे विया त बाक़ी सिंध जो जेको प्रोविंशियल डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटी आहे न, जी उहे जेके रुपए पाण वटि रखी वेठी आहे, उहे हिननि माण्हुनि खां महिनत कराए इन्हनि ते ई उन्हनि खे उजूरो ॾे ऐं पोरियो करायो। ठीकु आहे, ठीकु आहे। प्रोफेसर इनाम भट्टी साहब, डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब जो कमेंट शामिल कयो, पर इन खां पहिरियों अव्हां खां पुछां त जीअं अव्हां मंज़र कशी कई ऐं सिनारियो पेश कयो, डॉक्टर अयूब शेख साहब वरी उन ते अञा तफ़सीली ॻाल्हायो, अहिड़े क़िस्म जूं सहूलियतूं हिकु टेंट सिटी आरज़ी शहर में सिंध हुकूमत ॾेई सघंदी? सिंध हुकूमत जे लाइ इहो वॾो चैलेंज आहे, छाकाणि त पकनि शहरनि में इलाइक़नि में बेसिक हेल्थ यूनिट्स न आहिनि, स्कूल जेके आहिनि उहे कमु न पिया कनि, सिहत जूं सहूलियतूं हुकूमत न ॾेई सघी आहे, त टेंट सिटी में इहे सहूलियतूं फ़राहम करणु त वॾो चैलेंज हूंदो हुकूमत जे लाइ। उम्मीद त करे सघिजे थी, पर मूंखे इन्हनि जी सलाहियतुनि ते मुकमिल तरह ते शक आहे। मतिलबु हूअं त हूंदो आहे शक बि छा, बल्कि आउं चवां त मुकमिल तरह ते मूंखे यकीन आहे त सिंध हुकूमत जी मशीनरी इन तरह सां महिनत करे ऐं इन तरह जो टेंट सिटी क़ाइमु करे ऐं उन में इहे सभु सहूलियतूं फ़राहम करे, मूंखे नथो लॻे त उहा इहा कंदी। नतीजे में थींदो छा त ही का वधीक अञा मिसमैनेजमेंट जेका आहे न करे विझनि। बहितर इहो थींदो त जेकॾहिं आलमी इदारा जेके सहायता कनि था उन्हनि जे ई निगरानी में उन टेंट सिटी खे जेको आहे सो ऑपरेट कयो वञे, छाकाणि त हुननि जी जेका एक्सपर्टी आहे, हुननि जी जेका सलाहियत हुजे थी, उनखे जेको आहे सो जो सभिनी इन्हनि डिज़ास्टर में इंटरनेशनली जेके एक्टिविटीज़ में हू मुतहरिक रहनि था ऐं उते हू इहे शयूं परफॉर्म कनि था, त हुननि में इहा गुंजाइश आहे त हू बहितर तरीक़े सां इहा सर्विस ॾेई सघनि। ॿी सूरत में हिते त असां वटि तव्हांखे मुंहिंजे ख़्याल में त प्रॉपर तरीक़े सां जीअं अयूब साहब चयो न त पंहिंजो स्प्रे डेली ही स्प्रे बि कोन कराए सघंदा। हिननि जी हालत इहा आहे त तव्हांखे यादि हूंदो कल्ह ऐं टियों ॾींहुं जेको आहे उहा हिकिड़ी जेका आहे इशू थी आहे लिस्ट, त 2 करोड़ रुपया फी डिस्ट्रिक्ट खे मच्छर स्प्रे करण जे जेके हीअ बूमर मशीन्स थींदियूं आहिनि स्प्रे जूं, उन्हनि जे लाइ ॾिना विया आहिनि 2 करोड़ फी डिस्ट्रिक्ट। आलमी तौर ते ऑनलाइन जेका मार्केट में इहे मौजूदु आहिनि मशीनूं, उन्हनि जी क़ीमत जेका आहे उहा वधि में वधि का जेका आहे सा 20 खां 35,000 रुपया आहे। उहा 20 खां 35,000 रुपया वारी जेका मशीन आहे उन जे लाइ ही फी डिस्ट्रिक्ट में जेको आहे सो करोड़े रुपया जेको आहे सो ॾियनि था, ऐं उहा बि मूंखे नथो लॻे त जेको आहे सो उहो इस्तेमालु कंदा या वठंदा बि। ऐं साॻी शइ जेका आहे उहा मूंखे लॻे थी त ही टेंट सिटी क़ाइमु करे उनखे वधीक कंहिं तरीक़े सां को प्रॉब्लम न क्रिएट कनि। हुअणु ईअं खपे त पहिरीं त उन लाइ टीम जोड़नि त इन सॼे टेंट सिटी खे केरु मॉनिटर कंदो ऐं केरु जेका आहे कंहिंजी निगरानी हूंदी। वज़ीर मुशीर जी इन ते जेका आहे सा सिर्फ़ु निगरानी में उन शइ जो शफ़ाफ़ थियणु उहो असांखे नज़र अची वियो आहे। अॻे ई जेके बि हिननि शयूं कयूं उन्हनि सभिनी मां वरी बि को ईमानदार ऑफिसर, को ईमानदार जेको आहे सो इदारे जो सरबराह, उन्हनि जी निगरानी में इहे शयूं जेकॾहिं थियनि त उहे शयूं बहितर थी सघनि थियूं। अमन अमान जो सूरत ठीकु आहे। प्रोफेसर इनाम भट्टी साहब, ॿीहर अवां सां राब्तो कयूं था। डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब, अवां ॾे आवाज़ अचे पियो सर मुंहिंजो? जी दादा। डॉक्टर साहब, अवां प्लानिंग एंड डेवलपमेंट खाते में बि रहिया आहियो अहम उहिदे ते,
जेके ॻाल्हियूं कयूं आहिनि प्रोफेसर इनाम भट्टी साहब, डॉक्टर अयूब शेख साहब या अवां बि शुरूआत में जीअं रोशनी विधी, असां वटि अहिड़ी का प्लैनिंग थींदी आहे, अहिड़ो को मैकेनिज़म आहे त जेकॾहिं डिज़ास्टर्स अचनि था उन्हनि खे मुंहुं ॾियण जे लाइ फौरी तौर ते हुकूमत जेकॾहिं अमली तौर ते क़दम खणे बि सही, मीडिया जिन खे हाईलाइट करे पई, जीअं असां टाइम न्यूज़ जे प्लेटफॉर्म ते हाईलाइट कयूं पिया, त पोइ उन लेवल जो, उन सतह जो को टेंट सिटी क़ाइमु बि थी सघे ऐं उहे बेसिक जेके नेसेसिटीज़ आहिनि उहे उन शहर में हुजणु खपनि इन आर्ज़ी तौर ते? ॾिसो, इन थ्योरी जेको आहे न, सो पीडीए में उहो इदारो आहे जेको कोऑर्डिनेट कंदो आहे डिज़ास्टर्स जे टाइम में सभिनी खातनि विच में। जी, तमामु हिकिड़ी ज़बरदस्त स्ट्रक्चर आहे जेको प्रोफेसर इनाम भट्टी साहब ॻाल्हि कई ऐं पंहिंजो डॉक्टर अयूब ॻाल्हि कई, पर माना प्रैक्टिस में इहा शइ नज़र न पई अचे। उनजो रीज़न इहो आहे, ऐं इहो मां हिकिड़ी ॻाल्हि वरी कयां हिते, त इन्हनि माण्हुनि खे प्रोटेक्शन न ॾियणु, इन्हनि माण्हुनि खे खाधो न ॾियणु, इज़त सां न रहाइणु, इहो टोटल कॉन्स्टिट्यूशनल फेल्यूअर आहे पाकिस्तान में। पाकिस्तान जो कॉन्स्टिट्यूशन इन्हनि खे मतिलबु आहे त पूरी प्रोटेक्शन ॾिए थो डिज़ास्टर अहिड़े टाइमनि में। हुकूमत नथी करे त का बि कमीशन ठहंदी जंहिंमें ख़ैरपुरनाथन शहर जा माण्हू ॿिया त कमीशन वञनि पिया त उहे करे सघंदा। स्ट्रक्चर जी जेका ॻाल्हि आहे, जीअं इनाम भट्टी साहब ॿुधाई आहे, बिल्कुलु ईअं स्ट्रक्चर आहे जेको पीडीए में के पीडीए में शायदि डिज़ास्टर महिल पीडीए में हिकिड़ी गवर्नमेंट जी शक्ल इख़्तियार करे वेंदी आहे। पीडीए में सभिनी इदारनि खे गॾाईंदी आहे। डिस्ट्रिक्ट जेको आहे डीसी आहे उहो उन पीडीए में जो डिस्ट्रिक्ट जो अमलदार थी वेंदो आहे। ऐं बिल्कुलु सही आहे, ईअं टेंट सिटीज़ जेके आहिनि उन्हनि खे हिकिड़े शहर वारी हालत थींदो छा आहे त शहर जॾहिं तव्हांजा उजड़ी विया, तव्हांजा माण्हू उहे शहरनि वारा अची हिकिड़े टेंट सिटी में ठहनि, एडमिनिस्ट्रेशन तव्हांखे ओतिरी ॾियणी पवंदी। ऐं जेके स्टैंडर्ड्स डॉक्टर अयूब साहब ॿुधाया आहिनि, इहा ॻाल्हि बिल्कुलु सही आहे त इन क़िस्म जे स्टैंडर्ड्स ते तव्हांखे अचिणो पवंदो। हाणे चवंदा त रिसोर्स जेका मोबिलाइज़ेशन आहे, छा त प्लानिंग एंड डेवलपमेंट डिपार्टमेंट रिसोर्स मोबिलाइज़ेशन करे थी, एडीपी जी एनुअल डेवलपमेंट प्रोग्राम जेको हुननि जो आहे। हिन वक़्तु जेका मुंहिंजी ॼाण आहे उहा इहा आहे त सभु रिसोर्सिस जेके हुया, जेके बचल रिसोर्स, छो त सेप्टेंबर आहे त सेप्टेंबर आख़िरी क्वार्टर में हलियो वियो आहे, त इहे जेके आहिनि से पंहिंजो पहिरें क्वार्टर में अञा, त इहे जेके रिसोर्सिस आहिनि उहे सभु जेके आहिनि से डाइवर्ट थी विया आहिनि ॿोॾ मुतासिरीन लाइ। ऐं ॿिया ॿाहिरि प्रॉब्लम लॻे थो पियो त जेका डिमेंशन आहे, जेको स्ट्रक्चर आहे, जेको इनाम साहब ॿुधायो, इन स्ट्रक्चर खे मतिलबु त हुकूमत जेका आहे उहा न पई कॉन्सेप्चुलाइज़ करे सघे, न पई कोऑर्डिनेट करे सघे। उन करे इहे क्लस्टर न पिया ठाहे सघनि। इन्हनि में ॾिसो 2 हफ़्ता तमामु वॾी जेको वॾो टाइम आहे इन डिज़ास्टर में, उहे माण्हू सेटल न थी सघनि। को हर्ज न आहे, माना जेके IDPs हुया, तव्हांजी अफ़गान वार में, तव्हांजी जेके ॿियूं वार्स लॻियूं हुयूं, जेके इंटरनेट डिस्प्ले जेके थिया माण्हू, तव्हां जल्दी में टेंट्स क़ाइमु करे वरिता हुया। छा थियो आहे जो सिंधी माण्हुनि लाइ इहा शइ न पई थी सघे? कहिड़ी फारसी आहे जेका डॉक्टर अयूब जेको प्रोफेशनली डॉक्टर आहे, पंहिंजो ट्रेन डॉक्टर आहे, प्रोफेशनली जर्नलिस्ट आहे, प्रोफेसर इनाम केमिकल जो प्रोफेसर आहे, मां इकोनॉमिस्ट आहियां। असांखे इहा ॻाल्हि सम्झ, तव्हां हुकूमत में वेठा आहियो, तव्हांखे एतिरो अकुलु कोन्हे को जो तव्हां इहा ॻाल्हि कयो। ऐं थींदो आहे ईअं, तव्हांखे रिसोर्सिस जेके आहिनि तव्हांजा आहिनि सभु रिसोर्सिस। अहिड़ी हालतुनि में, जंगी हालतुनि में पंहिंजा रिसोर्सिस तव्हां सभु कॉल करे सघो था। तव्हां यूनिवर्सिटी से कॉल करे सघो था, स्कूल या टीचर कॉल करे सघो था, ॿिया सभई। पर हिते प्रॉब्लम इहो आहे त जेका परेशानी, मिसाल तौर ते हाणे हुकूमत खे इहो बि त वाज़े करणु खपे त केतिरनि ॾींहंनि में केतिरा माण्हू स्टेटिस्टिकली ॿुधायो त तव्हां सेटल करे वेंदो। हीअ जेके दाहूं ऐं असांजे कैमराउनि ॾाढो हलनि पियूं, हाव ॾारींदड़ शयूं, इन्हनि खे कंहिं वक़्तु रोकथाम थिए, पर हुकूमत अञा ताईं हिकिड़ी वाइड़ा पे शिकार थी वई आहे। इहा ई हुकूमत कोविड-19 में तमामु वॾी परफॉर्मेंस पई ॾेखारे, इहा ई हुकूमत बिल्कुलु ज़ीरो थी वई आहे। सम्झ में नथो अचे त इहो जेको सेंट्रलाइज़ क़िस्म जो हुयो, हिकु हिकु वज़ीर हिकिड़े डिस्ट्रिक्ट जो इंचार्ज रहियो आहे, ऐं जेके कम थींदा रहिया आहिनि उहा सभिनी खे ख़बर आहे। ख़ुदा जी मार पियो, को हींअर त डिलीवर कयो, हींअर त वञी बीहो माण्हुनि में। सो मां सम्झां थो त पीपुल्स पार्टी लाइ ॾाढो टेस्टिंग टाइम आहे। पीपुल्स पार्टी खे हिन वक़्तु इन ते डिलीवर करण खां सवाइ ॿियो को बि चारो कोन्हे को। ऐं जंहिं तरीक़े सां पीपुल्स पार्टी जंहिं स्पीड सां वञी रही आहे, इहा टोटली एक्सेप्टेबल न आहे। उन्हनि खे पंहिंजा सभु मामला ठीकु करणा पवंदा। जेकर तव्हां वटि न आहिनि माण्हू, त हे माण्हू जेके हिते वेठा आहिनि न, अली काज़ी खे, डॉक्टर अयूब खे, डॉक्टर इनाम खे, इन्हनि सभिनी खे वठी वञो पाण वटि, विहारियो, त उहो तव्हांखे करे ॾींदा, या डू इट। सो मां सम्झां थो त
हीअ माना इंसाफ़ में देर जेका आहे जी उहा मतिलबु आहे त इंसाफ़ न थियण जे बराबरि आहे। जी बिल्कुलु ठीकु ॻाल्हि आहे जी। इदरीस लिगारी साहब, अवां छा चवंदव डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब जी इन ॻाल्हि जे जवाब में त वाकई इंसाफ़ में देर जेका आहे उहा इंसाफ़ न करणु बराबरि हूंदी आहे, फौरी तौर ते सिंध हुकूमत खे हरकत में अचणु खपे हा, जेको कमु महीनो अॻु थियणो हुयो उहो हाणे छो पियो कयो वञे? महताब साहब ऐं सभिनी दोस्तनि सां इतफ़ाक़ कंदे कहिड़ियूं माक़ूल ऐं ज़बरदस्त तजवीज़ ॾिनियूं आहिनि जिन ते पाकिस्तान में ख़ुदि अमल थींदो रहियो आहे। असां केतिरनि सालनि खां ॾिसूं पिया अफ़गान पनाहगीर पाकिस्तान में रहियल आहिनि। 2-3 जेका वॾे खां वॾा जेके 9/11 खां पोइ जेके पाकिस्तान में ऑपरेशन थिया, सवात में ॿियनि में, उहे माण्हू किथे रहिया? उहे इन कैंपनि में रहिया। उहे मतिलबु उन्हनि खे उहे सहूलियतूं ॾिनियूं। तंहिंजे करे जेका अफ़गान सुलह आया ठीकु आहे इदरीस साहब, अवां वटां जी रिपोर्ट छपी आहे त पाकिस्तान खे 2010 में जेका बोर्ड आई, उन बोर्ड दौरान पाकिस्तान खे वारनि कयो त पाकिस्तान जाग्राफी याच करण हिकु अहिड़े नक्शे ते अहिड़े हंधि मौजूदु आहे जिते हाणे पाकिस्तान उहो ॿिनि शयुनि में आहे। मौसमी याच आहे, हिकु सोकड़ो या ॿियूं वॾियूं बोर्डूं, सैलाब ऐं बारिशूं आहिनि। तंहिंजे करे उन लाइ कमु करणु खपे। माना इहा वार्निंग असांखे मिली 2010 में, पर गुज़िरियल 22 सालनि में असां उन ते को बि कमु न कयोसीं, को बि पेशकदमी न कईसीं। असां वटि माहौलियात जे हवाले सां जेके क्लाइमेट चेंज खे मुंहुं ॾियण लाइ मौजूदु हुआ, पर हुकूमत माण्हू जेके आहिनि उहे पाकिस्तान खां ॿाहिरि आलमी एनजीओस में ऐं मुख़्तलिफ़ जेको अक़वाम मुतहिदा जे इदारनि में कमु करे शुरू थी विया। तंहिंजे करे माना 22 सालनि में जेको चयूं बिल्कुलु इदरीस साहब, 22 सालनि खां पोइ अॼु बि इहे ई रिपोर्ट्स आहिनि त पाकिस्तान जेको आहे उन हॉट स्पॉट्स में मौजूदु आहे हिकु अहम स्पॉट ते जंहिंजे माहौलियाती तब्दीलियुनि जो जंहिं ते डायरेक्ट जेको आहे असरु थी सघे थो। डॉक्टर अयूब शेख साहब, अॼु शर्जील इनाम मेमन साहब पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस दौरान कुझु सियासत करण जी कोशिशि बि कई। हिकु पासे चवनि था त सियासत न करणु खपे, ॿोॾ मुतासिरनि जी इमदाद करणु खपे ऐं को बि फ़र्क़ु जेको आहे न रखणु खपे, पर शर्जील साहब जो इहो चवणु त हिकु फाशिस्ट तंज़ीम जेके आहे उहा इहो रिलीफ जो कम में रंडक बणियल आहे। PTI जेका आहे ॿोॾ मुतासिरनि जी मदद न पई करणु ॾे। इहो छा सिंध हुकूमत पंहिंजो पाण तां ॿार जेको आहे थोरो लाहिण जी कोशिशि कई आहे? ॿोॾ मुतासिरनि जी कावड़ ऐं तनक़ीद जेका आहे उहा घटाइण जी कोई कोशिशि कनि पिया? मुंहिंजो ख़्यालु आहे त शर्जील इनाम सिंध जे कंटेक्स्ट में इहा ॻाल्हि न कई आहे, मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे जी। ऐं हुन पाकिस्तान पीपल्स पार्टी जे पारां पंहिंजो मौक़िफ़ पेश कयो आहे, ख़ासि करे इमरान ख़ान जी कल्ह वारी जेका ॻाल्हि आहे जी हुन ॿिए पासे खां अटैक करण जी कोशिशि कई आहे। जी अदरवाइज़ कंहिं बि हवाले सां जेको सोशल मीडिया जी ॻाल्हि आई आहे ऐं सोशल मीडिया में कूड़ा फ़ोटो हुनजे ट्रॉल ते ऐं जंहिं नमूने इल्ज़ाम लॻायो वियो आहे त इमरान ख़ान जा जेके नौजवान आहिनि उहे टैग था कनि, अक़वाम मुतहिदा जे सेक्रेटरी जनरल खे चवनि था जी त इन्हनि खे सिंध गवर्नमेंट खे इहा इमदाद न ॾियो। हा थो सम्झां त हिकिड़ो त कंहिं बि नौजवान खे इन क़िस्म जी ॻाल्हि न करणु खपे जी ऐं जीअं तव्हां शुरू में चयो त सियासत त करणी न खपे। ऐं शर्जील इनाम जेका निशानदेही कई आहे, ख़ुदि असांजे समूरनि नौजवाननि खे ट्विटर सिंध जे माण्हुनि जे जेका हालत ज़ाहिर आहे उन ते सियासत न करणु खपे ऐं इहा बिना देर हरकत बंदि करणु खपे। ऐं हिकिड़ियूं शयूं जेके बेबुनियाद आहिनि, जंहिंजो को बि वास्तो कोन्हे, उहे तव्हां हथ जूं ठाहे जेकॾहिं मलाइम कंदव त पोइ वाक़ई माण्हू जेको बि इमदाद ॾियणु ईंदो उनजे दिलि में अवल इहो हूंदो त ख़बर न आहे इहा इमदाद सटिलनि ॾे वेंदी या दुकान ते वेंदी। मुंहिंजे ख़्याल में इन क़िस्म जूं हरकतूं इन्हनि खे न करणु खपनि। इन मामले में शर्जील इनाम बहितर चयो आहे ऐं पर हाणे जेकॾहिं शर्जील इनाम रुगो बीहे ई इन ते थो त फलाणे जी पार्टी मूंसां हीअं पई करे त उहा ॻाल्हि बि जाइज़ कोन्हे। मां त सिंपल ॻाल्हि थो कयां, उहा सोली आहे, उहा तव्हां ॿुधो। जी सर। अवां आउटसोर्स कंदव समूरियूं शयूं
अवां टाइम टीवी खे चओ त उहे तव्हांखे पंहिंजा वॉलंटियर ॾे त घटि में घटि ताज़ी मानी पचाइण जो बंदोबस्तु कराची शहर में टाइम टीवी तव्हांखे करे ॾे, या टाइम टीवी खे तव्हां सॼे फूड जी अथॉरिटी ॾेई छॾियो समूरनि वसीलनि समेत। मां ईअं कोन थो चवां त रुॻो टाइम टीवी, जी पर जेके बि टीवियूं आहिनि उन ख़ैर जे डान वारा आहिनि, ॿिया आहिनि, उन्हनि समूरनि माण्हुनि खे जेके बि तव्हां आउटसोर्स उहे कंदव न, ठीकु ही डॉक्टर साहब। बार हिननि ते जॾहिं कंदव त तो कुझु न कुझु थियण जो असांखे यकीन थींदो। हिकिड़ी ॻाल्हि। जी डॉक्टर ॿी साहब। ॻाल्हि इहा आहे त मूं जेका सवेर ॻाल्हि कई आहे त टेंट में 10 खां 50,000 माण्हू जेके हूंदा, उन्हनि नौजवान छोकिरनि ऐं छोकिरियुनि खे रोज़गार ते लॻायो। उन्हनि में जेके टीचर हुजनि उन्हनि खे स्कूल ठाहे ॾियो त उहे वेही पढ़ाइनि, उन्हनि खे वांदो न विहारियो। बुख जे टुकरनि, पिन जे टुकरनि ते असांजे ॿारनि खे न हिरायो। ऐं सिंध जेका ख़ुदि कफ़ील रही आहे 5000 सालनि खां, उनखे फ़क़ीर बनाइण जो इहो को बि मनसूबो जेको आहे न, कॾहिं बि असांखे क़बूल न हूंदो। इन करे जेका बि साइंटिफिक सोच आहे, जी जेका डॉक्टर बि इंसानी आइनी सोच आहे, नफ़्सियाती तौरु मोतदिल सोच आहे, उहा अॻिते खणी ऐं तव्हां सभु अचो। ठीकु आहे प्रोफेसर इनाम भट्टी साहब, अवां अचूं पिया। आख़िरी 1 मिंट आहे सर। डॉक्टर साहब जेका ॻाल्हि कई उन ते मां रुॻो हिकु ॿ जुमिलो चवंदुसि त सॼी सिंध जे लाइ टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार जेका उहा वॉलंटियरली कमु करे पई, ऐं सॼी सिंध पंहिंजे सिंध वासियुनि जे लाइ वॉलंटियरली कमु करे पई। इन जो नतीजो असांखे ॾिसण में अचे पियो जो मुख़्तलिफ़ शहरनि में टाइम न्यूज़ जे सॾ खां पोइ तंदूर जेके आहिनि मुफ़्त मानी जा लॻी विया आहिनि, ऐं नौजवान जेके आहिनि पंहिंजे घरां हणा वणा मानी पचाए करे उहा इन्हनि बोड मुतासिर जेके आहिनि उन्हनि ताईं पहुचाइनि पिया। इनाम साहब, अवां जो राब्तो कटिजी वियो हुयो, आख़िरी 1 मिनट आहे, अवां जो कमेंट सर कंप्लीट कजो प्लीज़। महिरबानी महताब। सॼी सिंध हड़ावणा पंहिंजे माण्हुनि जी पाण मदद करे पई। जी शहरनि खे रिंग बंद बि ॿधे पई, माण्हुनि ताईं मेडिकल जेका आहे सहूलियत बि पहुचाए पई। पर वॾी तमामु होशियारी सां, चालाकी सां किथे डीसी साहब कोर्ट में पेश थी करे चए थो त जोही मेहर जा रिंग बंद बि सरकार ॿधाया आहिनि। किथे सभिनी उते हंधनि ते जेको आहे सो वज़ीर आला खां वठी करे वज़ीर सभु जेके आहिनि उहे पंहिंजो क्रेडिट खणण लाइ ॿुधाइनि था त असां हेतिरा लखा टेंट पहुचाया आहिनि, किरोड़े माण्हुनि खे जेको आहे सो किरोड़े राशन जा थेला जेको आहे सो विराया आहिनि। पर ॿिए पासे कल्ह सखर में मज़दाऊं पकड़ियूं वयूं, जेको मज़दा ते पयल सामान कंहिं वापारी खे करे घुराए विकिणी रहियो हुयो। कल्ह ई कंहिं दुकान ते यूके एड जो अटे जो थेलो जेको आहे उहो विकामियो पए। जेकॾहिं उहो केरु आम माण्हू बि वठी खपाए थो, या जेकॾहिं जिन जी तव्हां ताईं दस्तरस आहे सरकार ताईं, जेके उन्हनि खां वठी करे बि इहो अमल कनि था, जी इनाम त साहब। पोइ सरकार किथे आहे जेका सरकार नाले सां शइ थींदी आहे जेका इन्हनि शयुनि ते कंट्रोल करे। त हिते सरकार परायो क्रेडिट करणु, ऐं मूंखे त थी सघे थो अली काज़ी साहब जेको तंदूर जो कमु शुरू कयो आहे, सुभाणे इहो बि किथे को डीसी ॼामशोरो रिपोर्ट में पेश कंदो त असां हेतिरा तंदूर लॻाया ऐं रोज़ानो हेतिरा मण अटो जेको आहे सो उते मानी पचे थी पई। अली काज़ी साहब खे चइजो त उहो रिपोर्ट घुराए वठे, मथां ॼामशोरे वारे डीसी इहा रिपोर्ट पेश बि करे छॾी हुजे कोर्ट में, छाकाणि त हुनखे रोज़ उते रिपोर्ट पेश करणी थी पए। उन ते त अदालत ॾाढी कावड़ जो इज़हार कयो आहे सर, त वॾे वज़ीर जी ॿेड़ीअ मां जेकॾहिं पेट्रोल ख़तमु थी थो वञे त पोइ उन्हनि जी कारपत जेका आहे उहा सभिनी जे साम्हूं आहे। कारपत छा, मूंखे त मतिलबु जीअं रफ़ीक चयो न, त जॾहिं मूंखे, रफ़ीक खे, डॉक्टर अयूब खे, इदरीस खे शयूं सम्झ में अचनि थियूं त गवर्नेंस इन अहिड़ी हालत में कीअं थींदी आहे, इदारनि खे कीअं कमु करणु खपे। ठीकु आहे। ही जेके हेतिरनि सालनि खां मुसलसिल इन मसनद ते वेठा आहिनि, हुननि खे इहा ख़बर न हूंदी त इहे सभु कयूं शयूं कीअं थींदियूं आहिनि। पर मसइलो जेको वॾो आहे उहो आहे नियत जो, विल जो। असुल हुननि जी नियत ऐं विल कंहिं ॿिए पासे आहे, तंहिंजे करे ही सभु माण्हू पिया था लोड़नि। ठीकु आहे। ऐं सम्झां थो जीअं सवेर रफ़ीक चयो त ख़ुदा जी का मार पए न, बाक़ी हाणे असां ॿियो कुझु नथा चई सघूं। ठीकु आहे प्रोफेसर इनाम भट्टी साहब। असांजे कोऑर्डिनेटर इमरान साहब 2 मिंट असांखे ॾिना आहिनि, टाइम थोरो अॻिते निकिरी वियो आहे। डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब, अवां जो लास्ट कमेंट सर। अवां अॼु आर्टिकल बि लिखियो आहे अंग्रेजी अख़बार में जेको छपियो आहे, उन में तव्हां तफ़सीली ॻाल्हि ॿोल कई आहे, पर मुख़्तसर असांखे ॿुधायो त तबाही कीअं पेश आई, किथे किथे हुकूमत खां कोताहियूं थियूं आहिनि, हिकिड़े मिनट में सर प्लीज़। हुकूमत जा मुख़्तलिफ़ काउंट्स आहिनि जी, जिन में हुकूमत फेल्यूअर थी आहे। हिकिड़ो पहिरियों काउंट आहे त जेको आबपाशी खाते में जेके बंद हुया उहे न ॿधऊं, सही कमु न थियो सालनि साल। नंबर पहिरियों काउंट।
ठीक। नंबर ॿियो काउंट त जेका इंफॉर्मेशन मिली पए उहा इंफॉर्मेशन खे एनालिसिस करणु, उन इंफॉर्मेशन जे बुनियाद ते ठीक प्रिडिक्शन करणु ऐं माण्हुनि खे इन्फॉर्म रखणु हुकूमत नाकाम उन में नाकाम वई त जेकॾहिं वार्निंग ॾियणी हुई जेका उहा न ॾिनो माण्हुनि खे ठीक टाइम ते, ऐं जेकॾहिं माण्हुनि खे एविक्यूट करण लाइ चयो वियो एविक्यूट करण जो बंदोबस्तु करणु हुकूमत जो कमु हो। ट्रांसपोर्टेशन प्रोवाइड बिल्कुलु थी सघी पई जीअं इलेक्शन में थी न थी सघी। हुकूमत वरी नाकाम वई जॾहिं माण्हू पंहिंजो पाण पहुता उते, त उते माण्हू उन्हनि खे खाधो पीतो ऐं अझो लटो ॾियणु जेको टेंट ऐं ॿियो सभु कुझु आहे हेल्थ जो, उहे सभु नाकामियूं। हुकूमत नाकामियुनि जे मथां नाकामियूं ॾेखारे असांखे छा थी साबित करणु चाहे मूंखे सम्झ में नथो अचे, छो त हुकूमत जो हिकिड़ो काउंट न आहे। माना मां सम्झां थो त का न का कमीशन ठहणु घुरिजे जंहिंजे लाइ मुख़्तलिफ़ माण्हू मूं समेत कोर्ट में वेंदा त बाबा हिकु कमीशन ठहे जेका ऑस्ट्रेलिया में ठही ऐं हिते बि फ्लड कमीशन ठही हुई जेका हिन सॼे ते प्रूव करे त छा थियो, कीअं थियो, केरु ज़िम्मेवारी तय कयो। इन करे हुकूमत जा जेके काउंट जा मुख़्तलिफ़ स्टेजिस आहिनि उहे असां साबित करे सघूं था, असीं ॿुधाए सघूं था कमीशन खे, ऐं कमीशन हूंदी त का फ़ैसिलो थींदो। अहिड़ी का कमीशन जुड़ी त यकीनन असां वरी टाइम न्यूज़ जे प्लेटफॉर्म तां उन्हनि जी निशानदेही बि कंदासीं। इदरीस लिगारी साहब, उम्मीद त हाणे अव्हांजो आवाज़ु क्लियर ईंदो। वाइंड अप कयूं पिया प्रोग्राम खे। 30 सेकेंड्स में अव्हांजो को कमेंट सर। मेहताबी साहब, हुकूमत जी सच पुछो जेके न हली आहे उनखे अफ़सोस थो थिए। कहिड़ी मतिलबु वॾियूं ॻाल्हियूं छॾियूं था, पर छा बोर्ड मुतासिरनि खे ऐं सैलाब मुतासिर जेके इलाइक़ा थिया जिते कट हया विया उन्हनि खे रुॻो फज़ीलत सां गाॾियुनि ते चढ़ाई के हैदराबाद के वेझे शहर में, कराची में, ॿियनि में रुॻो उन्हनि खे अची रहिया ऐं टेंट सिटी आदि तौर ते 50-40 हज़ार माण्हुनि जे लाइ क़ाइमु करे आहे। मुंहिंजे ख़्याल में हर हिकु माण्हू हिन हुकूमत ते तनक़ीद खां वधीक इनजी तारीफ़ करे। पर मजबूरी हीअ आहे त असांजी हुकूमत हर शइ ते, खाद खुराक ते, टैन ते, कट जेके हया विया आहिनि, सैलाब, मींहुं जेका हुआ, मतिलबु किथे बि असांखे हुकूमत ऐं रियासती इदारा नज़र ई नथा। ठीकु आहे जी, थैंक यू सो मच इदरीस लिगारी साहब, थैंक यू सो मच डॉक्टर रफ़ीक अहमद चांडियो साहब, थैंक यू सो मच डॉक्टर अयूब शेख साहब, ऐं थैंक यू सो मच प्रोफेसर इनाम भट्टी साहब। अवां पंहिंजा कमेंट ॾिना, ख़्यालनि जो इज़हार कयो। नज़रीन, टाइम न्यूज़ जे प्लेटफॉर्म तां ॿ सुठियूं शयूं जेके थियूं आहिनि उहे इहे थियूं आहिनि त सीनियर तर्जुमा निगार अली कादी साहब जे उन कॉल खे, उन अपील खे सिंध वासियुनि पारां भरपूर मोट ॾिनी पई वञे ऐं मुख़्तलिफ़ जेके शहर आहिनि उन्हनि में मुफ़्त मानी फ़राहम करण जा तंदूर जेके आहिनि उहे लॻाया पिया वञनि। उन खां पोइ जेको असां मुतालबो कयो गुज़िरियल छंछर ते प्रोग्राम में त कराची शहर में सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां बोर्ड मुतासिरनि खे आणे करे टेंट सिटी में तरसाइजे, उन्हनि खे सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि। त सिंध हुकूमत पारां अॼु बाज़ाब्ता कराची जे मलीरवार इलाइक़े में ख़ैमा बस्ती ॾियण जो कमु शुरू कयो वियो आहे। अॼोके प्रोग्राम में असां इन ते ॻाल्हि ॿोल कई। ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। अलाह निगहबान।